अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, जिते पाण हिन प्रोग्राम में कंहिं न कंहिं इशू के हाईलाइट कंदा आहियूं, छाकाणि त हिन प्रोग्राम जो उनवान हार्ट इशूज़ आहे ऐं पाण भी हार्ट इशूज़ जे हवाले सां, करंट इशूज़ जे हवाले सां पाण कंहिं न कंहिं इशू के हाईलाइट कंदा आहियूं। जीअं त नाज़रीन, पाण अगर ॾिसूं हिन मुल्क में ज़्यादती ज़ुल्म जेको थिए थो या जंहिंजा राइट्स नथा मिलनि जंहिंखे, उहो सिंध जेको आहे सरे फ़हरिस्त आहे। सिंध में तालीम, हेल्थ, ॿिया केतिरा ई इशू आहिनि जंहिं ते पाण केतिरा ई ज़रा प्रोग्राम करे बि चुका आहियूं ऐं थी बि सघनि था। पर हींअर पाणी जो मसइलो आहे जेको तमामु घणो संजीदा मसइलो आहे। सिंध जे अवाम लाइ हिकु दफ़ो ॿीहर बुरी ख़बर आहे त पाणी जेको आहे सिंध खां खसण जी कोशिश कई पई वञे, छाकाणि त चोलिस्तान में 6 नवां केनाल ठहण वञनि पिया। सिंधू दरिया मां 6 नवां केनाल जेकॾहिं ठहंदा त यकीनन सिंधू दरिया सुकंदो ऐं सिंध जो जेको अवाम आहे उहो पाणी जे फुड़े लाइ तरसंदो, छाकाणि त पाणी जी ज़रूरत हूअं त तमामु घणी आहे। सिंधू दरिया खे हर साल 1% जेका आहे ज़रूरत हर साल वधंदी पई वञे। उन बावजूद बि पंजाब पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। पंजाब कोशिश करे थो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां सिंध मां पाणी जेको आहे खसियो वञे ऐं सिंध खे सोकाइण जी, सिंधू दरिया खे सोकाइण जो मनसूबो तयारु कयो पियो वञे। हाणे पंजाब हुकूमत जेको आहे चोलिस्तान जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिंमें सिंधू दरिया मां 6 नवां केनाल ठहण जी कोशिश आहे। चोलिस्तान में 500 किलोमीटर केनाल कढियो पियो वञे। ज़ाहिर आहे एॾो वॾो केनाल बहितर इरसा एक्ट में तरमीम, माज़ी में कुछ टाइम पहिरियां जी ॻाल्हि आहे, इरसा एक्ट में तरमीम थी त उनमें सिंध हुकूमत पीपल्स पार्टी पंहिंजो रोल प्ले कयो। उनमें पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत सेनेट, पार्लियामेंट ऐं सिंध असेंबली में उन्हनि बिल पेश बि कया ऐं आवाज़ बि उथारियो त इरसा एक्ट में तरमीम कंहिं बि क़िस्म जी न करणु ॾिबी। ऐं हाणे सिंधू दरिया में हिकु दफ़ो ॿीहर धाड़ो हयो पियो वञे। सिंध सरापा एहतजाज आहे, सिंध जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि, सिंध जूं मुख़्तलिफ़ पार्टियूं सरापा एहतजाज आहिनि, पर विफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब हुकूमत खे कुझु बि नज़र नथो अचे। हू पंहिंजे होड़ ऐं हू पंहिंजी तकबुर, हू पंहिंजे अना में अॼु बि क़ाइमु आहिनि ऐं उन्हनि मंज़ूरी बि ॾेई छॾी आहे पंजाब जी CM जेका मरियम नवाज़ साहिबा आहे त इरसा एक्ट में तरमीम थींदी ऐं उनखां अलावा चोलिस्तान में 6 नवां केनाल ठहंदा। हाणे ज़ाहिर आहे उन जूं तयारियूं शुरू थी वियूं आहिनि, 6 नवां केनाल ठहंदा। उनखां पोइ हीउ जेको ॾुखियो मरहलो आहे उहो सिंध जे आबादगारनि लाइ आहे, सिंध जे माण्हुनि लाइ आहे। सिंधू दरिया में पहिरियां ई पाणी जी खोट हुई, पर हाणे जेकॾहिं खोट बावजूद बि, ज़रूरत बावजूद बि उन्ही जो पाणी ॿीहर खसियो वञे ऐं हिकु मनसूबो तयारु कयो वञे त ज़ाहिर आहे इहा सिंध लाइ हिकु तमामु घणी ॾुखी ख़बर आहे। जीअं माज़ी में पाण ॾिठोसीं जॾहिं कालाबाग डैम जो कोशिश कई वई, कालाबाग डैम लाइ सिंध जेको आहे सरे फ़हरिस्त रहियो। सिंध जूं कॉम्प्रेस पार्टियूं, सिंध जा माण्हू सरापा एहतजाज रहिया ऐं कालाबाग डैम जेको आहे तरीक़े सां उहो उन्हनि मंज़ूरी जेका आई, उन्हनि जो जेको फ़ैसिलो हुयो विफ़ाक़ी हुकूमत जो, उहो वापसि करायो। पर हाणे ॾिसजे सिंध हुकूमत ऐं कॉम्प्रेस पार्टियूं केतिरो रोल प्ले कनि थियूं पियूं हिन मामले में, छाकाणि त जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं कॉम्प्रेस पार्टियूं हिन मामले में आवाज़ न उथारियो त सिंध जो माण्हू जेके आहिनि उहे पाणी लाइ सिकंदा। सो इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु ज़ाहिद भुरगड़ी साहब मौजूदु आहिनि, मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहिनि ऐवान ज़राअत सिंध जा। सर ज़ाहिद साहब, वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾियो। सर, सभ खां पहिरियां पाणी ते अहिड़ो मसइलो आहे जंहिं ते कॉम्प्रेस पार्टियूं हुजनि, सिंध हुकूमत हुजे, सभिनि खे मुतहरिक थियणो पवंदो, पर तव्हां इन हवाले सां ब्रीफली ॿुधायो आख़िर पंजाब ऐं विफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे होड़ ते छो क़ाइमु आहे ऐं सिंध खां बग़ैर कंहिं पुछा जे हू 6 नवां केनाल ठाहिण जी मंज़ूरी ॾियनि था? मां सभिनी खां पहिरीं तव्हांखे थोरो ब्रीफ कंदो वञा त सभिनी खां पहिरीं पाणी जो ऑडिट थियणु खपे। तव्हां पाणी जो ऑडिट कयो, तव्हां वटि पाणी आहे केतिरो, छा हींअर जेको तव्हां वटि पाणी आहे उहो तव्हां वटि सरप्लस आहे, जंहिंमें तव्हां 6 नवां केनाल कढी ॾींदा हलिया। 6 केनाल माना 2 केनाल सिंध में, 3 केनाल पंजाब में, हिकिड़ो बलोचिस्तान में। 6 केनाल किथां निकिरंदा? तव्हां वटि पाणी त आहे कोन। तव्हां वाटर खे ऑडिट कयो,
तव्हां ॾिसो तव्हां पाणी को हूंदो ई आहे ई कोन, तव्हांखे ई शायदि इहो आउं ॿुधाईंदो हलां। तव्हां जेको इर्सा ते पाणी ते अचां थो उन खां पहिरीं आउं ॿुधायां इहो करण जे लाइ हिकिड़ो डिज़ाइन कयो वियो। इर्सा में अॻे छा हूंदो जो इर्सा जो चेयरमैन जेको आहे सो चेंज थींदो, सिंध खां पोइ पंजाब, ईअं माना सभु चेंज थींदा ईंदा। हाणे जेको नओं इर्सा जो एक्ट निकितो आहे उन में वज़ीर आज़म चाहे त कंहिं बि रिटायर माण्हू खे इर्सा जो चेयरमैन करे सघे थो बिना कंहिंजे पुछण जे। यकीनन सिंध जो माण्हू तूं कंदो कोन, त इन करे इर्सा खे पहिरीं कंट्रोल में कयूं, उन खां पोइ तव्हां केनाल कयो। हाणे हिन टाइम ते सूरत हाल छा आहे जो बरसातूं तव्हां पाण ॾिठो त घटि बि पियूं वञनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त बर्फ़बारी तमामु घटि पई थिए, ग्लोबल वार्मिंग थी वई आहे सॼी दुनिया में। ऐं हिन वक़्त ताईं अॼु जेको आहे सो पाण हींअर ॻाल्हायूं पिया 12 नवंबर अची वई आहे। अञा बि जेको स्कर्दू ऐं इहो जेको गिलगित बल्तिस्तान जो इनकेचमेंट आहे उते अञा ते बर्फ़बारी कोन्हे। माना जॾहिं तव्हांजी बर्फ़बारी कोन थींदी इन जी माना तव्हांजो पाणी जो क्वांटम घटिजे पियो। असांखे त डपु इहो आहे त जेको मौजूदा सूरत हाल में जेको सिंध खे पाणी मिले पियो इहो बि तक़रीबन सिंध जी ज़रूरत खां 30 खां 35% घटि आहे। त तव्हां जॾहिं ॿिए नवां केनाल ठाहिण जूं ॻाल्हियूं कंदा इन जी माना त तव्हां चोलिस्तान में जेकॾहिं ज़मीन आबाद कंदा त आख़िर कंहिंजी क़ीमत ते कंदा न। माना सिंध जूं बंदियूं तव्हां सुकाए पोइ मथे कंदा न। हू त मथी रेंज आहे न, चोलिस्तान मथे आहे, सिंध हेठि आहे। जॾहिं मथे जूं बंदियूं आबाद थींदियूं ऑब्वियसली हेठि जी बंदियूं सुकंदियूं। मुंहिंजो आऊं ऐवान ज़राअत जो जनरल सेक्रेटरी आहे मरकज़ी, असांजी तंज़ीम जो मौक़फ़ आहे बाबा तव्हां अचो त पाणी ते ऑडिट करायो न। तव्हां 1970 खां वठी हेसि ताईं पाणी जो ऑडिट करायो त तव्हां वटि पाणी केतिरो आहे। हाणे हीउ जेको आहे सो हुन में चवनि था त 3.2 मिलियन एकड़ फीट पाणी समुंड में वञे थो, इहो ज़ियान थिए थो। बाबा समुंड में किथे थो वञे 3.2 मिलियन? इहो त वियो हो पोइ 20 सालनि में हिकिड़े दफ़ा वियो आहे किथे जेको वञे थो। सिर्फ़ु तव्हां वटि जेको सरप्लस पाणी हूंदो आहे उहो तव्हां वटि सिर्फ़ु ऑगस्ट जे जुलाई एंड खां वठी अगस्त जे महीने में सिर्फ़ु 30 ॾींहंनि में सरप्लस पाणी जो फिरंदो आहे। उन खां पोइ तव्हां वटि सरप्लस पाणी आहे किथे? तव्हां जेकॾहिं हीउ चोलिस्तान में इहे जेके केनाल ठाहींदा इन लाइ तव्हांखे घटि में घटि 2.5 लख जेको आहे सो क्यूसिक पाणी खपे थो। माना घटि में घटि सिंध खे जेको पाणी मिले थो एतिरो पाणी ॿियो खपे थो। त पोइ सिधी माना इहा जॾहिं तव्हां वटि पाणी कोन्हे ऐं तव्हां जेको आहे सो मथे केनाल कढण जी कोशिशि कयो पिया। तव्हां जे घर में जेकॾहिं 12 नलका हूंदा ऐं तव्हां वटि पाणी 8 नलकनि जो हूंदो, जॾहिं खोलींदो त मुंड वारे 8 नलकनि में पाणी ईंदो, आख़िरी वारे 4 नलकनि में पाणी कोन ईंदो। जेकॾहिं हीउ सभु कुझु कंदा उन जो रिज़ल्ट इहो आहे सिंध बैरन थी वेंदी। अॻे ई सिंध बर्बाद आहे। अॻे ई सिंध में जेको आहे सो समुंड खां हेठि पाणी वञे कोन पियो। जॾहिं इहो हिकिड़ो इंटरनेशनल लॉ आहे, इहो न को मां सिंधी हैसियत में ॻाल्हाए पियो न मुंहिंजी तंज़ीम ॻाल्हाए पई। हीउ हिकिड़ो इंटरनेशनल लॉ आहे त समुंड में तव्हांखे पाणी छॾिणो आहे। जेकॾहिं तव्हां उहो बि पाणी छॾियो कोन पिया त पोइ तव्हां जेको आहे कहिड़े हिसाब सां जॾहिं तव्हां पाणी जो ऑडिट ई कोन्हे तव्हां वटि पाणी आहे कोन, हिकिड़ी शइ मूं वटि हिकिड़ी शइ आहे कोन। अच्छा ज़ाहिद साहब, हाणे जीअं पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे त इन में सिंधी अवाम खे कहिड़ो रद्दअमल ॾियणु खपे, क़ौमपरस्त पार्टियुनि खे छा करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते स्पेशली सिंध हुकूमत जो कहिड़ो किरदारु हुजणु घुरिजे? मां तव्हांजे चैनल खे दावत ॾींदुसि। असां एंटी केनाल एक्शन कमेटी ठाही आहे। आबादगारनि जूं 4 तंज़ीमूं आहिनि, ऐवान ज़राअत सिंध, सिंध आबादगार बोर्ड, सिंध आबादगार इत्तेहाद ऐं प्रोग्रेसिव गिरोह। इहे 4 तंज़ीमूं असां 4 तंज़ीमुनि गॾिजी एंटी केनाल एक्शन कमेटी ठाही आहे। असांजो पहिरियों इजलास जेको आहे सो हिन महीने जी 16 तारीख़ माना 22 16 तारीख़ ते असांजो इजलास थिए पियो।
एवान ज़राअत जे हेडक्वार्टर में 23 तारीख़ खां असां इन ते जेको आहे सो एहतिजाजी तहरीक शुरू कयूं पिया। असांजी 23 तारीख़ ते हैदराबाद में आहे, पोइ बदीन में आहे, पोइ मीरपुर ख़ास में आहे, पोइ नवाबशाह में मुज़ाहिरा आहिनि, आबादगाह तंज़ीमूं सभु रोड ते हूंदियूं। असांखे जेको आहे सो इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट असेंबली मां इहो बिल पास इन्हनि किनारनि जे ख़िलाफ़ कयो आहे। असां चाहींदासीं उहे बि असां सां गॾु अचनि, पर सिंधी जेको आहे 5.5 करोड़ सिंधी सभिनी खे निकिरणो पवंदो। ही सिंधियुनि जे जियापे जो मामिलो आहे। ऐं यादि रखिजो, जेकॾहिं इहे केनाल निकिरी विया त पोइ आउं सम्झां थो रोश खे फेरो का हिते पाणी कोन हूंदो। तव्हांजो हैदराबाद में सुकंदो, मीरपुर खां सुकंदो, बदीन सुकंदो, उमरकोट, ठठो, सुजावल, इहे सभु इलाइक़ा तव्हांजा जेके तेल जा सिंध जेका तेल में आहे, इन में माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन मिलंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, तव्हांजो जेको K4 प्रोजेक्ट आहे, जेको कराची खे पाणी ॾिए थो, K4 प्रोजेक्ट में मुतासिर थींदो ऐं कराची खे पाणी कोन मिलंदो। जेके कराची वारा जेके आहिनि न, वॾा वॾा जेके वॾा पंहिंजो पाण खे वॾो फनकार सम्झनि था, वॾो पंहिंजो पाण खे इंटेलेक्चुअल सम्झनि था, उहे बि यादि रखनि जेकॾहिं केनाल ठही आहे, K4 में कराची खे पाणी कोन मिलंदो। ठीक है, वॾी महिरबानी ज़ाहिद भुरगड़ी साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जीअं त अवां असांजे पैनल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि तफ़सीली ॿुधायो ऐं उन्हनि इहो बि ॿुधायो त 16 तारीख़ ते जेको आहे एवान ज़राअत सिंध पारां हिकु कमेटी ठाही वई आहे, जेका एंटी केनाल एक्शन कमेटी आहे, जेका एहतजाज जी सूरत में ही कमेटी ठाही वई आहे। उहा जल्द जेको आहे एहतजाजी तहरीक हलाईंदी, जंहिंमें भरपूर सिंधियुनि खे शरीक थियण सां गॾोगॾु पीपल्स पार्टी हुकूमत सिंध खे बि शरीक थियण जी दावत ॾिनी वई। त उन्हनि चयो त तव्हां शरीक थियो त ही जेके केनाल्स आहिनि, इहे सिंध दुश्मन केनाल्स आहिनि, सिंधु दरिया दुश्मन केनाल्स आहिनि। इन्हनि खे वफ़ाक़ खे घुरिजे त इहो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, हिते वठंदो शॉर्ट ब्रेक। स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण डिस्कस करे रहिया हुआसीं त सिंध त हूअं बि मज़लूम सूबो कोठियो वञे थो, सिंध जो आवाम मज़लूम तौरु कोठियो वञे थो, पर सिंध सां हूअं त खोड़ सारियूं जेके नाजाइज़ियूं आहिनि, जंहिं ते तमामु घणी हिकु ॾिघी डिबेट थी सघे थी। पर हीउ जेको हिकिड़ो मसइलो आहे, संजीदा मसइलो आहे पाणी जो, ऐं जेकॾहिं पाणी नाहे त पोइ इंसानु ज़िंदा नथो रही सघे। पाणी खां सवाइ इंसानु त छा, का बि शइ जेका आहे, एग्रीकल्चर सेक्टर आहे, ऐं उहो सभु कुझु तबाह थी वञे थो। ऐं पंजाब जेको आहे उहो पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। पंजाब सिंध जे अवाम खे मुसलसल ईअं ई टच कंदो नज़र अचे पियो। पंजाब हूअं बि काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंमें पंजाब जेको आहे सिंध सां नाजाइज़ियूं करे थो, पर हीउ जेको मसइलो आहे पाणी जो, उन में जेको आहे पंजाब सभ खां पहिरियां सरे फ़हिरिस्त आहे। पाणी जो मसइलो आहे, 6 नवां केनाल चोलिस्तान में ठहण जी कोशिशि कई पई वञे, उहे ठहनि बि सिंधु दरिया मां पिया। जीअं माना सिंधु दरिया में हर साल, जीअं मां इंट्रो में ॿुधायो त पाणी जी ज़रूरत एतिरी आहे, हर साल 1% पाणी जी जेका ज़रूरत आहे उहा वधंदी पई वञे, हर साल जी ॻाल्हि आहे। उन बावजूद बि चोलिस्तान में 500 किलोमीटर केनाल जेको आहे कढियो पियो वञे ऐं इरसा एक्ट में तरमीम कई पई वञे। इरसा एक्ट में बि पाण हिकिड़ो प्रोग्राम कयो त हीअ जेको पंजाब जूं ॾाढायूं चइजनि, पंजाब जूं हिकिड़ी जेको बदमाशी चइजे या पंजाब जी जेका होड़ चइजे, इहा आख़िर कीअं ख़तमु थी सघे थी। पर उनखां वॾो उन्हनि खे फ़ाइदो इहो बि मिले थो त जेका सिंध हुकूमत हुजे, उन सां गॾोगॾु जेके क़ौमप्रस्त पार्टियूं हुजनि, उहे हिन मामले ते ख़ामोश आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे वधीक सपोर्ट मिले थी। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु तजिया निगार इनाम भट्टी साहब मौजूदु आहिनि। इनाम भट्टी साहब, वॾी महिरबानी अवां असांखे जॉइन कयो। सर, सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधाइजो, आख़िर पंजाब खे एतिरी पावर, आख़िर पंजाब खे एतिरी सपोर्ट, आख़िर पंजाब खे एतिरी अवेयरनेस ॾे केरु थो? त हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुसलसल जॾहिं जी ही हिस्टोरिकली अगरि ॾिठो वञे, ही मुल्क आज़ादु थियो आहे,
त सिंध खे टारगेट कंदो पियो अचे, कॾहिं हू जाली डोमिसाइल ठाराए करे सिंध जे कोटा ते जेको आहे नौकरियूं था वठनि, कॾहिं सिंध जे पाणी ते धाड़ो था हणनि, कॾहिं कहिड़ो ज़ुल्म था कनि। महिरबानी। पहिरीं त असांखे इहो सोचणु खपे त आया पंजाब जो इहो ज़ुल्म आहे या उन सॼे दास्तान में असांजा पंहिंजा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि सां सहकारी आहिनि। हिन भेरे त जेको कुझु थिए पियो उन में जेका सदर आसिफ ज़रदारी जी सदारत में प्रेसिडेंट हाउस में जेका ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जी मीटिंग थी, उन मीटिंग में सिर्फ़ु हिकिड़ो सदर ज़रदारी हुयो, ॿियो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुयो, बाक़ी जेके आहिनि से उहे मुख़्तलिफ़ जेको आहे सो अस्करी सरबराहन जेके हुया, जंहिंमें मौजूदा ISI जो DG जेको आहे उहो मौजूदु हो। उन्हनि इहो तय कयो हिकिड़ो त इरसा एक्ट में तब्दीली कजे, जंहिंमें कंहिं बि हाज़ुर सर्विस या रिटायर माण्हू खे चेयरमैन मुक़ररु करे यानी सॼे हुनजे स्ट्रक्चर में तब्दीली थी वञे त जीअं हुनजी मनमानी हली सघे। ॿिए तरफ़ हिकिड़ो जेके 6 केनाल आहिनि उन्हनि केनालनि जी जेका आहे सा उन मंज़ूरी ॾिनी वई ऐं जंहिंजे लाइ उन्हनि डायरेक्टिव्स जेके आहिनि उहे पास कया अॻिते त उन्हनि जे लाइ कमु कयो वञे। त आउं त सम्झां थो त पंजाब सां गॾोगॾु सिंध जो माफ़ कजो, सिंध जो ॼाओ सदर आसिफ ज़रदारी उन जो इनिशिएटर आहे। हाणे हुन में इहो ॾिसणु खपे त पंजाब जीअं तव्हां चयो न त उन्हनि खे एतिरी ॼाण केरु थो ॾिए या उनखे केरु एतिरो अवेयर थो करे त दुनिया समूरी जे अंदरि जेके बि क़ौमूं पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि खे सेफगार्ड कंदियूं आहिनि उहे डिघी नज़र सां उन्हनि शयुनि ते ॾिसंदियूं त हुननि खे ईंदड़ सदियुनि खां पोइ जे लाइ कहिड़ा कहिड़ा मनसूबा ठाहिणा आहिनि। पंजाब पंहिंजा 3 दरिया जॾहिं हिंदुस्तान खे खपाए छॾिया त उन खां पोइ हुननि जी मुसलसल नज़र सिंधु दरिया जे पाणी ते रही आहे त सिंधु दरिया मां पाणी डाइवर्ट करे जेको आहे उहो पंजाब जे उन्हनि इलाइक़नि में खणी वञनि जेके वेरान आहिनि या बंजर आहिनि या रेगिस्तान आहिनि। हींअर सतलज दरिया ताईं पाणी पहुचाइणु जेको सिंधु दरिया मां थींदो लिंक केनाल्स जे वसीले, उहो सतलज मां जॾहिं ईंदो त उते जेको ही चोलिस्तान केनाल जेको आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो केनाल कोन्हे, ही चोलिस्तान केनाल सिस्टम आहे। जॾहिं उहो चोलिस्तान केनाल सिस्टम चइजे थो त उन सिस्टम मां मुराद इहा आहे त उहो 100 किलोमीटरनि ते मुश्तमिल हिकिड़ो केनाल, उन सां गॾु उन्हनि जा लखें मिलियन एकड़ जेको आहे उहे स्टोरेज जा जेके आहिनि डैम, जंहिंमें 3 डैम जेके आहिनि शाह जीवना डैम, बिड रांझा डैम ऐं मुंडा डैम, उहे जेके उन ते डैम क़ाइमु कया वेंदा ऐं उनजी जेका हाइट हूंदी उहा 54-55 मीटर जेको आहे सो मथे हाइट करे उनजो पाणी सॼो स्टोरेज करे पोइ उन ते केनाल हलाया वेंदा। जेका ज़मीन उते जी जेका आबाद करण जे लाइ सोचियो पियो वञे उहा सॼी रेगिस्तान जी ज़मीन आहे ऐं उन रेगिस्तान जी ज़मीन में हिन वक़्त ताईं हुननि काफ़ी प्राइवेट कंपनियुनि खे ॿियनि खे उहा ज़मीन ॾेई बि चुका आहिनि। यानी ही त किसा त पोइ साम्हूं आया पर पंजाब हुकूमत पंहिंजे तौर ते उते उन्हनि इलाइक़नि में ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ऐं ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते 1000 एकड़ जेको आहे सो कुझु प्राइवेट कंपनियुनि खे ॾेई उन्हनि खे फ़िलहालु चयो आहे त तव्हां फ़िलहालु ज़ेर ज़मीन जेको पाणी आहे उहो इस्तेमालु कयो ऐं ईंदड़ 3 सालनि खां पोइ तव्हांखे दरिया जो पाणी उते पुॼाए वेंदो ऐं उहो ई 3 सालनि जो मनसूबो ही जेको चोलिस्तान केनाल ऐं ॿियनि केनालनि जे लाइ जेके रिथाऊं आयूं उन में चोलिस्तान केनाल जी जेका CDWP मां मंज़ूरी वरिती वई आहे उन में एग्ज़ैक्ट 3 सालनि जो मुदो ॾिनो वियो आहे। हाणे इहो सभु सिर्फ़ु इन जे करे थो थिए छाकाणि त जेके असांजा चूंडियल, जिन खे चूंडियल चइजे या न चइजे या कीअं बि आहिनि, पर घटि में घटि सिंध असेंबली में नुमाइंदगी कंदड़, क़ौमी असेंबली में नुमाइंदगी कंदड़ पीपुल्स पार्टी जेका आहे उहा उन ते पंहिंजो को बि जेको कानूनी सख़्तु स्टैंड आहे उहो वठण में नाकाम रही आहे। हिकिड़ो त ख़ुदि 73 जे आइन में इहो सूबनि खे अख़्तियार मिलियल आहे त हू कंहिं बि अहिड़े मनसूबे खे जेको सूबनि जे विच में कंहिं बि तनाज़े जो सबबु बणिजे, जंहिंमें ख़ासि करे पाणी जेको आहे त उन्हनि जी जेका आहे मंज़ूरी CCI मां वठणु घुरिजे ऐं CCI में जेकॾहिं केरु सूबो उन ते एतिराज़ वारे थो त उन्हनि शयुनि खे रिजेक्ट सम्झो वेंदो। त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन अच्छा इनाम साहब इन मामले ते असां मां जेको हिते इंटरप्ट कयां थो पियो तव्हांखे, त ही ज़ाहिर तव्हां चओ था पीपल्स पार्टी ज़ाहिरा
हुन पीपल्स पार्टी इरसा एक्ट में जॾहिं तरमीम थिए पई उन ते बि असां डिफरेंट प्रोग्राम्स कया, उनमें अवां तजियो बि ॾिनो, उनमें पीपल्स पार्टी रोल प्ले कयो। सेनेट में जेको आहे उन्हनि बिल पेश कयो ऐं सिंध असेंबली में बिल पेश कयो त इरसा एक्ट में कंहिं बि क़िस्म जी तरमीम न कई वेंदी। हिक तरफ़ पीपल्स पार्टी अहिड़ियूं दावाऊं करे थी पई, बिल पेश करे थी पई, उनखां पोइ इहे ॻाल्हि करे थी त कंहिं बि क़िस्म जी इरसा एक्ट में तरमीम न थिए। ॿिए तरफ़ जीअं अवां ॿुधायो त वरी हुते हू जेको इरसा एक्ट में तरमीमी मिनट्स बि जारी कनि था पिया, सदर ज़रदारी साहब जेको आहे उहो परमिशन बि ॾिए थो पियो। तव्हां छा था सम्झो, पीपल्स पार्टी ॿिटी पॉलिसी खेरे थी जीअं होॾां बि सिंध जो अवाम बि राज़ी रहे ऐं होॾां मथां वरी भाऊ वारा बि राज़ी रहनि? इनखे ॿिटी पॉलिसी न चइजे, इनखे सिधो सो चइजे त पीपल्स पार्टी जेको आहे सिंध जी तीन वाल करण जे लाइ सभु उहे जेके आइनी कानूनी तरीक़ा आहिनि उहे इस्तेमालु पई थी करे। सिंधी माण्हुनि खे रुॻो ॾेखारण जे लाइ उते सिर्फ़ु रेज़ोल्यूशन पास थी करे। ही वाहिद हुकूमत हूंदी, तव्हांखे ॾिठो हूंदो त उन्हनि जा पंहिंजा वज़ीर एहतजाज बि कंदा आहिनि, अटे जे महांगे थियण ते साइकिल रैली ऐं ट्रैक्टर रैलियूं बि कढंदा आहिनि, पाण हुकूमत में वेठा हूंदा आहिनि, वरी पाण ई हुकूमत में हूंदे एजुकेशन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो उहे एहतजाज बि कंदा आहिनि। साॻी तरीक़े सां हुकूमत में वेठे हूंदे सिर्फ़ु रेज़ोल्यूशन आणनि था असेंबली जे अंदरि। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेका हुकूमत में धुर हूंदी बजाए पंहिंजे कॉन्स्टिट्यूशनल राइट खे प्रोवोक कंदी आहे। उनखे मुंहिंजे ख़्याल में आर्टिकल 151 आहे, उन तहत जेको आहे सो सिंध हुकूमत खे CCI जे लाइ इजलास कॉल करणु जेका घुर्जे ऐं उनमें उनखे ओतिरे ताईं रोकणु घुर्जे जेतिरे ताईं CCI में उनजी मंज़ूरी नथी थिए। पर हिन वक़्तु ताईं तव्हांखे सिंध हुकूमत जो हिकिड़ो बि अहिड़ो लेटर नज़र न आयो हूंदो जंहिं उन कॉन्स्टिट्यूशनल बुनियादनि ते पंहिंजो उन राइट खे कोट करे या पंहिंजो लॉ मिनिस्ट्री जे हवाले सां उनखे कोट करे ऐं फेडरल हुकूमत सां उन में पंहिंजो एतिराज़ दाख़िल कयो हुजे। ॾिसो, सेनेट में तक़रीर करणु, क़ौमी असेंबली में तक़रीर करणु ऐं सिंध असेंबली में रेज़ोल्यूशन पास करणु, इहे आपोजिशन जो कमु हूंदो आहे। आपोजिशन जेका आहे हुकूमत जे ग़लति कमनि ते उन्हनि ते करारदादू आणींदी आहे। हुकूमत त जेको आहे उन ते आइनी क़दम खणंदी आहे। त सिंध हुकूमत पंहिंजो आइनी अख़्तियार इस्तेमालु न पई करे ऐं उनजे न करण जो सबबु जेको आहे उहो इक़्तिदार में सिर्फ़ु वेहणु, इक़्तिदार में हिसेदारी हुजणु ऐं मुस्तक़बिल में इक़्तिदार जो आसरो हुजणु जेको आहे उनजे करे पीपल्स पार्टी उहो पंहिंजो किरदारु अदा न पई करे। न त तमामु सिंपल ॻाल्हि आहे त सिंध जो वज़ीर आला, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ओमनी पावर प्लांट खे गैस जी NOC न पई मिली त तव्हां ॾिठो हूंदो उन वक़्त में हुनजो मौक़िफ़ छा हुयो। उन वक़्तु जहिड़ो की ईअं पियो लॻो त सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादी लाइ सिंध जो वज़ीर आला हाणे जेको आहे सो तमामु घणो अॻिते हलियो वेंदो, जो ओमनी पावर प्लांट खे वफ़ाक़ी हुकूमत NOC नथी ॾिए कनेक्शन जे लाइ गैस जो। त जॾहिं उन हिकिड़े पावर प्लांट जी NOC न मिलण ते सिंध हुकूमत जो मौक़िफ़ एॾो सख़्तु हुजे थो त हीअ त पूरे क़ौम जे ईंदड़ वक़्त जे नसुलनि जो जेको आहे सो मसइलो आहे। यानी हींअर हिकु तरफ़ वॾे खां वॾो अहम मसइलो इहो आहे हुसैन त यूनाइटेड नेशन शुरू कयो आहे जंहिंमें दुनिया जे अंदरि जेके ख़तम थींदड़ आहिनि, जिन खे तबाही जो डपु आहे, उन्हनि में सिंधु दरिया बि हिकु आहे। ऐं उन में हुननि जी ख़ुदि इहा स्टडी आहे त 100 सालनि ईंदड़ ताईं थी सघे थो त इहो सिंधु दरिया न रहे, जंहिंजे करे सिंधु तहज़ीब पूरी ख़तरे में पइजी वेंदी। हिकु तरफ़ इहे स्टडीज़ आहिनि, सिंधु हुकूमत उनजे बावजूदि बि कुझु नथी करे। ॿियो ताज़ो तव्हां टियों ॾींहुं ॾिठो हूंदो त माहौलियात जी ऐं जेके फूड सिक्योरिटी जो डिपार्टमेंट आहे उन्हनि हिकिड़ी स्टडी ॾिनी त दुनिया जा उहे मुल्क जेके 60 साल जो शिकार थियण वारा आहिनि पाकिस्तान। अच्छा इनाम साहब, पीपल्स पार्टी जी चलो सिंध हुकूमत जी त ॻाल्हि आहे, पर उन सां गॾोगॾु जेके क़ौमप्रस्त पार्टियूं आहिनि जेके दावा कंदियूं आहिनि त सिंध में असां खां वधीक को सिंध जो ख़ैर ख़ा आहे कोन, पंहिंजो उहो चाहे मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, ज़ाहिर आहे तव्हां ख़बर आहे, ज़ाहिर आहे उनमें उहे इलेक्शन खां पहिरियां इहे दावाऊं कंदियूं आहिनि त तव्हां पीपल्स पार्टी खे जेको आहे वोट न ॾियो, असांखे वोट ॾियो, असां सिंध जा ख़ैर ख़ा आहियूं, वॾियूं वॾियूं तक़रीरियूं, वॾा वॾा किताब, वॾा वॾा नारा, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं। हिन मामले ते उहे छो सञींदा न आहिनि? एॾो संगीन मसइलो आहे पाणी जो, ज़राअत जो, इंसानियत जो। इन मामले में उन्हनि जो जेको रोल आहे उहो वॾो इम्पोर्टेंट हुजे थो, पर अनफॉर्चुनेटली उहे कंहिं बि क़िस्म जो रोल अदा न पिया कनि। उन हवाले सां छा चवंदो? धण घुराइण सभु जा सभु एहतजाजनि में, रोडनि ते ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजो उहे शयूं रिकॉर्ड कराइनि पिया। हिकु तरफ़ सिंधु दरिया बचायो तहरीक 10 जमायतुनि जो इतिहाद उहो हले पियो, जंहिं पहिरियों ई ॾींहं ते जॾहिं इहो अञा इनिशिएटिव थियो हो सेप्टेंबर में, त तॾहिं ई हुननि जेको आहे सो 19 सेप्टेंबर ते सॼी सिंध
पहिरियों इनिशिएटिव उन में थियो। उन खां पोइ ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि में क़ौमी अवामी तहरीक हुजे, अवामी तहरीक हुजे या SDP हुजे या ॿिया जेके बि आहिनि उन्हनि बि मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते पंहिंजा मुज़ाहिरा बि कया आहिनि, रोडनि ते रोड बि ब्लॉक कया आहिनि। त ॾिसो उन में इहो क़तईन तौर ते आउं नथो सम्झां त को दुरुस्त हुजे। तव्हां चयो त क़ौम परस्त किथे आहिनि ऐं कुझु कोन था कनि, त क़ौम परस्त पहिरें ॾींहं खां वठी करे उनजे ख़िलाफ़ ॿियो बेदारी मुहिम जेका आहे उहा गुज़िरियल महीने उतां मलीर प्रेस क्लब खां बदीन ताईं बेदारी मुहिम हली। उन में इलाही वॾो जेको आहे सो अवामी हिकिड़ो जागी पैदा थी। वरी उन खां पोइ हींअर वरी तव्हांजो 17 तारीख़ ते सॼी सिंध जे अंदरि मुज़ाहिरा रखियल आहिनि जंहिंमें जेको आहे सो उन्हनि शयुनि ते एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। न सिर्फ़ु इहो बल्कि सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ आबादगारनि जूं तंज़ीमूं हुजनि, चाहे भले उहा सिंध आबादगार हुजे या पंहिंजो आबादगार इतिहाद हुजे, उन्हनि सभिनी जी तरफ़ां बि शयूं जेके आहिनि से मुतहरिक लॻा पिया आहिनि। त मां नथो सम्झां कंहिंखे बि ॾोह ॾिजे त उहे जेको आहे सो मुतहरिक न आहिनि, मुकमिल तरह ते मुतहरिक आहिनि। ऐं हाणे सिर्फ़ु इहो आहे त इहो जेको तहरुक आहे उहो सर अच्छा सर केतिरो जेकॾहिं उहे इनाम साहब जेकॾहिं कॉपरस पार्टियूं आहिनि उन जा जेके अॻुवाण आहिनि उहे मुतहरिक आहिनि त पोइ आख़िर प्रॉब्लम आहे कहिड़ो, किथां प्रॉब्लम आहे? छा आवाम संजीदा न आहे निकिरण में? सिंध जो आवाम उहो कॾहिं बि पाणी जे मसइले ते ख़ामोश कोन वेंदो, इहा यकीनन हर माण्हू खे ख़बर आहे, इहा पूरे पाकिस्तान खे ख़बर आहे त सिंध ते जॾहिं बि कंहिं धाड़े हणण जी नाकाम कोशिशि कई आहे त सिंध उनमें सख़्तु रद्दअमल ॾिनो आहे। पोइ आख़िर ही प्रॉपर गाइडलाइन न आहे या आख़िर प्रॉब्लम आहे कहिड़ो? छाकाणि त ही एॾो मसइलो आहे, इन में हिकु एहतजाज सां, हिकु रैली सां, हिकु कंहिं जलसे सां ही मसइलो हल न थी सघे थो। ही जेको वॾो इशू आहे इन में पूरी सिंध जा माण्हू, सॼियूं सियासी पार्टियूं, सॼियूं कॉमप्रस पार्टियूं मुतहद थींदियूं ऐं हिकिड़ी गाइडलाइन सेट कंदियूं, टारगेट सेट कंदियूं। जॾहिं रोडनि ते निकिरंदा त पोइ यकीनन जेके पाकिस्तान जी हुकूमत आहे, फेडरल गवर्नमेंट जी हुकूमत आहे, पंजाब हुकूमत आहे, उन्हनि खे ख़बर पवंदी त सिंधी क़ौम इन मसइले ते ख़ामोश कॾहिं बि कोन वेहंदी। ॾिसो अवाम जो मुतहरिक करणु अलॻि शइ आहे, उन ते ई सभई जमायतूं जेके तहरुक वठनि पियूं ऐं कॾहिं बि को हिकिड़े ॾींहं जे अंदरि कोन थींदो आहे। तव्हां माज़ी खे जेकॾहिं यादि कंदो त कालाबाग डैम जे लाइ को हिकिड़े ॾींहं जी जदोजहद न हुई, सालनि जी जदोजहद हुई। तक़रीबन को 10 सालनि खां वठी करे कालाबाग डैम जो इनिशिएटिव हलियो पए। सिंध जे सॼे माहौल में जॾहिं उहा गर्मी पैदा थी तॾहिं जेको आहे सो आख़िर में KPK में हुतां अटक पुल ते ऐं हिते कमू शहीद वटि जेको धरणो लॻो, उन खां पोइ सरकार खे इन ते सोचणो पियो। पर तव्हांखे यादि हूंदो उन खां पोइ बि वरी ॿीहर जेको आहे सो मुशर्रफ, नवाज़ शरीफ़ उन्हनि जा इहे कोशिशूं रहियूं त कालाबाग डैम खे वरी GR जे ऐं उन ते जेको आहे सो कोशिशि वरिती वई, पर उहा शइ ॿीहर न थी सघी। त हिकिड़ो जेको हू पासो आहे उनखे तव्हां हिकिड़े ॾींहं में सॉल्यूशन तरफ़ खणी वञो, उहो मुमकिन हूंदो कोन्हे। अवाम खे बेदार करण जे लाइ टाइम लॻंदो आहे, वसीला खपनि, वक़्तु खपे। ऐं ॿियो जेके इहे जमायतूं आहिनि उन्हनि जा वक़्त ऐं वसीला हुकुमरान जमायत जे मुक़ाबले में तमामु घटि आहिनि। बाक़ी जेको बुनियादी डायरेक्शन आहे उहो इहो आहे त मौजूदा हुकुमरान जमायत ते जेतिरे ताईं प्रेशर न पवंदो अवाम जो ऐं इन्हनि सियासी जमायतुनि जो, तेसी ताईं इहा शइ उन जी रुकावट न बणिजी सघंदी। असांखे हिकिड़ी शइ सोचणु खपे, असां जेको हमेशह डायरेक्शन ॾींदा आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब जेको आहे सो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। त तव्हांखे यादि हूंदो मुसद्दिक़ मलिक जेको आहे सो क़ौमी असेंबली में ख़ुर्शीद शाह जी तक़रीर खां पोइ जवाब में चयो त तव्हां हिते तक़रीर त भले था कयो त ज़मीनूं जेको आहे सो उहे कारपोरेट फार्मिंग लाइ न ॾिनियूं वञनि, त तव्हां पंहिंजी सिंध हुकूमत खे चओ न त उहा उहे न ॾे। त जेको अख़्तियार आहे उहो त सिंध हुकूमत वटि आहे न। फेडरल गवर्नमेंट कॾहिं बि डायरेक्ट ज़ोरी अची करे उते जेको आहे सो पंहिंजो फ़ौज विहारे कब्ज़ो कोन कंदी आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जे मशीनरी खे इस्तेमालु कंदी आहे ऐं उहा मशीनरी जेकॾहिं उन्हनि सां सहकारी रहे थी त तॾहिं उहे सभु शयूं थियनि थियूं। तंहिं करे असांखे हींअर डायरेक्शन माण्हुनि खे बि इहो ॿुधाइणु खपे त उहो सिंध हुकूमत जेका आहे, पीपुल्स पार्टी जेका आहे, उन्हनि ते प्रेशर जेतिरे ताईं डेवलप न कंदा त उन्हनि खे इहो डपु थिए, त उन्हनि खे इहा शइ सम्झ में अचे जेकॾहिं असां इन्हनि शयुनि ते अॼु येस कयोसीं, इन्हनि शयुनि ते असां जेका रुकावट न विधीसूं त सिंध जो माण्हू सुभाणे असांखे थुॾे छॾींदो। त जेकॾहिं इहा शइ न कंदासूं, असांजो हमेशह इहो डायरेक्शन हिकिड़ो आऊं इन ख़्याल जो आहियां त इहो डायरेक्शन वेग हूंदो आहे। माना अवाम कॾहिं बि वफ़ाक़ी हुकूमत खे रोकण में जलसा जुलूस मुज़ाहिरा त करे सघे थी, पर उनजो रोकण जो जेको ऑफिशियल वे आहे उहो सिंध हुकूमत जेका आहे, हा जेकॾहिं ईअं हुजे हा असां चऊं हा त सिंध में असांजी हुकूमत ई कोन्हे, सिंधी माण्हुनि वटि इक़्तिदार ई कोन्हे, क़ौमी असेंबली में असांजा नुमाइंदा कोन्हनि, सेनेट में असांजा नुमाइंदा कोन्हनि, त पोइ चइजे हा त हाणे असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे
त असां जेको आहे उहो रोडनि रस्तनि ते एहतजाज करे ऐं उन्हनि शयुनि खे पोइ ते कयूं। पर हिते त सिधो सऊं हिकिड़ी तव्हांजी चूंडियल हुकूमत अक्सरियत सां सिंध हुकूमत वेठी आहे, अक्सरियत तव्हांजी वफ़ाक़ी हुकूमत में इतिहादी वेठी आहे, सेनेट में चेयरमैन तव्हांजो आहे, सेनेट में जेको आहे सो पीपल्स पार्टी वधीक शेयर वठो वेठी आहे, प्रेसिडेंट जेको आहे उहो तव्हांजो आहे। ही त हिकिड़े ऑर्डिनेंस जे ज़रिए बि जेको आहे रुकावटूं विझी सघजनि थियूं। जेकॾहिं पीपल्स ठीकु। पार्टी खे इहा शइ सम्झ में अचे त हू त प्रेसिडेंट हिकिड़ो ऑर्डर कढी सघे थो त ही जेके बि इनिशिएटिव्स वरिता था वञनि इन्हनि जो सिंध हुकूमत ऐं सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ आहे, तंहिंजे करे हुनखे रोकियो वञे। उहो त ऑर्डिनेंस बि थी सघे थो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, जीअं तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि तफ़सीली ॿुधायो त ही जेको इशू आहे पाणी जो, उहो न सिर्फ़ु कंहिं हिकु फ़र्द, न सिर्फ़ु हिकु कंहिं मख़सूस पार्टी, न कंहिं हिकु मख़सूस शहरी जो आहे, बल्कि ही जेको हक़ आहे पूरे सिंध जो आहे, पूरे सिंध जो अवाम जो आहे। पूरे अवाम खे घुरिजे, पूरे सिंध जे अवाम खे घुरिजे त पंहिंजे पाणी जी, पंहिंजे सिंधू दरिया जी, पंहिंजी इंडस सिविलाइज़ेशन जी पाण हिफ़ाज़त कयो। न त जहिड़े तरीक़े सां ही आइनी तरमीमूं थियनि पियूं, जहिड़े तरीक़े सां ही अमेंडमेंट्स थियनि पियूं, जहिड़े तरीक़े सां ही बिल पास थियनि पिया, जहिड़े तरीक़े सां ही एक्ट पास थियनि पिया, त उहे पूरी कोशिशि कंदा त सिंध जो जेको निज़ाम आहे, सिंध जो जेको सिंधू दरिया आहे, उन ते धाड़ो हणिजे। सो नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे उहो पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।